शदात कोट 6 महीना अॻु मिल मालिक माजिद अली मक्सी हथां क़तल थी वियल चौकीदार शहबान कलोड़ जे क़तल जो जिरगो MP मीर नदर ख़ान मक्सी जे बंगले ते थियो। फ़ैसिलो मीर बहादुर ख़ान मक्सी जी सरपंच हेठि थियो, जंहिं में आशिक मक्सी वारी धुर जे माजिद मक्सी मथां मक़तूल शहबान कलोड़ जो खून साबित थियो। फ़ैसिले कंदड़ मीर बहादुर ख़ान मक्सी ॿिन्ही धुरनि जे मशीरनि जे सलाह मशवरे बादि मक्सी धुर मथां 50 लख खून ऐं 30 लख नाजाइज़ी टोटल 80 लख चटी विधी, जिते फ़ैसिले कंदड़ मीर बहादुर ख़ान मक्सी 10 लख रुपया तॾे जा मक़तूल धुर जा माफ़ कराया। 70 लख रुपया 3 किस्तनि में मक़तूल शहबान कलोड़ जे वारसनि सिकंदर कलोड़ खे अदा करे ॾींदा। जिरगे में अब्बासी बिरादरी जे सरदार ज़ादा काज़िम अब्बासी, मीर अकबर ख़ान दलखानी, अब्दुल हमीद कंबो, अब्दुल्ला मक्सी, कामिर उर्स सीलरो, वडेरो मोहम्मद इब्राहिम सीलरो, अब्दुल वाह मक्सी ऐं ॿियनि पिणु फ़ैसिले में मौजूद हुआ। फ़तवा अचण बैदि ॿिन्ही धुरनि खे खीरखंड करे दुआ ख़ैर घुरी वई। गुलज़ार अहमद चांडियो, कोश डिजिटल, शदात।